तव्हांखे ॿुधाए सफ़ा ऐं मरवा जबलनि जा टकर रब साईं फरमाए त जबल सफ़ा ऐं मरवा ते मुंहिंजे दोस्तनि जा कदम लॻा आहिनि, बीबी हाजरा जा कदम लॻा आहिनि, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जा कदम लॻा आहिनि। इते मुंहिंजी बीबी हाजरा जेके मुंहिंजा वली जंहिं जाइ ते कदम घुमाईंदा आहिनि, अल्लाह ताला फरमाए तो क़यामत ताईं उनखे आउं ज़िंदा रखी छॾींदो आहियां। सुभान अल्लाह। रब साईं फरमाए त हाजी सगोरो हज ते अचो, सही करियो, सफ़ा ऐं मरव जे विच में न डोड़ंदे त हज ई क़बूल कोन कंदुसि। हिते डोड़ पोड़ा पक्का नंढा वॾा जेकर न हली सघो त बि हथनि खे हलाए डोड़ वारो नमूनो ठाहे ऐं मूं अल्लाह खे इहा अता पसंदि अची वई आहे ऐं क़ुरान करीम में क़यामत ताईं लिखी थो छॾिया। ॻाल्हि सम्झ में अची वई त रब खे जेके वणंदड़ आहिनि बाना उहे अल्लाह जा दोस्त आहिनि। अचो हाणे 16 सिपारे सूरह कहफ ते रब साईं फरमाए ते ए मुंहिंजा हबीब जी मुंहिंजा महबूब सलाह समैत सिनीन वज़दादु तिसा। एॾा न्यारियो बाबा 309 साल गुज़री विया आहिनि। 309 साल अल्लाह जा नेक साल बाना दक्यानूस काफर बादशाह तंग पे कयो काफर हो, हे मुसलमान छ भाउर हुआ। पोइ राति जो पाण में सलाह कयूं त अल्लाह खे छॾे हिननि बुतनि जा पुॼारी न थींदासीं। पोइ वॾो राति जो अची वीचारा भठी भॻा, पोइ कुतो हिकिड़ो पोयां लॻी पियो। हाणे इन जो ज़िक्र क़ुरान करीम में आहे, को किसो को आखाणी आहे ही क़ुरान में अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजा महबूब कुतो लॻी पियो उन्हनि जे पुठियां। उन्हनि 6 भाउरनि चयो त कुतो ॾुख में बुख में ओनाड़ी कंदो भौंकंदो, दुश्मन लश्कर काफ़र जेको इहे पाखे न छॾींदो, पोयां वार मिलिट्री पुलिस मोकिलींदो। इन कुते खे ॿधो, जॾहिं कुते खे ॿधो त कुतो रोई पियो। कुते चयो मूंखे ॿधो न, बुख उञ में राड़ न कंदुसि, ऐं नेकन अवी नेक कयो, नेकन बाननि जी सोबत में रहणु चाहियां थो, बुख उञ में राड़ न कंदुसि। उन कुते खे छोड़ियो। रब करीम क़ुरान करीम में इन जो ज़िक्र फरमायो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पोइ इहो 6 भाउर उन ग़ार में जबल में रहिया त सिज उभरे पियो, सिज जूं शाखूं लॻनि पियूं। रब क़ुरान करीम में ही तव्हां तकरीर थिए पई, तव्हां मोबाइल भरियो पिया, हिन क़ुरान करीम जे 16 सिपारे सूरह कहफ में वञी ही आयतूं पढ़ी जो तर्जुमो वञी पढ़जा। अल्लाह ताला फरमायो वतरशम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कैफ़िम ज़ातल यमीन व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शमाल। ओ सिज तूं पंहिंजो कानून बदिलाए, तो जी लाइट मुंहिंजे दोस्तनि जे मुंहुं मथे पवे थी। उते न उनजी घरनि वारी आहे, न माउ न भेण न धीअ न को अज़ीज़ न को क़रीब, हिननि जा पासा थकी हिननि जा तपी पिया वञनि। पोइ रब साईं पाण क़ुरान करीम में फरमाए वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ात शमाल। ए मुंहिंजा हबीब मिठा महबूब मोहम्मद करीम, पोइ आऊं रब पुनल पाण 6 महीना उन्हनि खे साॼे पियो बदिलायां त 6 महीना खाॿे पियो बदिलायां। रब साईं फरमाए सिज कानून बदिलाए। मुंहिंजा हबीब तूं ॾिसंदे सिज खे जॾहिं उभरंदो आहे त पोइ उन ग़ार खां पासो कंदो आहे, जॾहिं लही वेंदो आहे तॾहिं बि पासो कंदो आहे। अवी माण्हू हवाउनि पाणी खाधनि पीतनि जा मोहताज आहिनि, मुंहिंजा दोस्त कंहिं जा मोहताज न आहिनि, ऐं रब पाण उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाया थो। अॻिते छा फरमाए रब साईं? ॾिसो केॾो शान आहे, दोस्तनि जो शान केॾो रब करीम ठाहे। रब साईं फरमाए त कल्बुहुम कुतो उन्हनि जो बासितुन विछाईंदड़ आहे, ज़िरा आहे अॻियूं टंगूं जेके चवनि उन कुते जो रब साईं बिल वसी दे। रब साईं फरमाए थो चांट ते हबीबा इन दोस्तनि जो कुतो, वलियनि जो कुतो
अॻियां उनजे चांठ ते अॻियूं टंगू विछाए वेठो आहे। इन जो शान ऐं क़ुरान करीम में क़यामत ताईं तो लिखी छॾिया। इहो वलियनि जो कुतो, इहो नेकनि जो कुतो क़यामत जे ॾियारे माण्हू थी बेश्त में वेंदो। तूं त नबीअ जो उम्मती, पोइ तूं जे दोस्तनि सां मोहबत रखंदे तुंहिंजो मक़ाम छा हूंदो। हाणे दुरूद शरीफ़ पढ़ त तोखे अॻिते बयानु करे ॿुधाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह अल्लाह आप थोरो एहसास ॾियारणु चाहियां थो, ऐं तोखे बेदार करणु चाहियां थो। सबक़ पढ़ायो आहे, वरी पक्को कराया। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ़ में हिकिड़ो वाक़ियो लिखियो। मज़ूर आहे, मज़ूर जबल खोटींदे खोटींदे उनखे अनमोल हीरो हथ आयो। खणी आयो सोनारे जे दुकान ते। बाबा जी क़ीमत कर। सोनारे जो पूरी बाज़ार इन अनमोल हीरे जी क़ीमत ॾेई सघंदासीं? जे ॾियनि त ॾेई न सघंदा, पोइ बाबा केरु वठंदो? वक़्त जो बादशाह वठंदो। बाबा इसके पीछे कुछ खजाना छुपा हुआ है। नतीजे ते पहुचण वारो आहियां। नतीजो हिकिड़े सेकंड में तो जी दिल उथी वञे, बेदार थी वञे। हलियो बादशाह वटि आयो। साईं अनमोल हीरो खां मूंखे मिलियो आहे कुदरती जबल मजा, क़ीमत कर। वज़ीरनि मुशीरनि जो साईं इन जी अणखुट क़ीमत आहे सिज उभरण खां सिज लहण ताईं। ही महल आहे शाही बादशाह में जेकी तोखे खपे सी खणी वञ। सिज उभरण खां सिज लहण ताईं। ही मज़ूरो मानी खाधे पहिरां जी खाधो खां सोन चांदी कपड़ा खाधा पीता अखरोट बादाम फल सुकल ड्राई फ्रूट आलो फ्रूट जेकी खपे जेखण बादशाह जे दरबार में कमी कान्हे। मानी खाई सुम्ही पियो। बखमल वारे बिस्तरे ते निंड अची वई। जेॾी महिल सुम्ही पियो त सिज लही वियो। मिलिट्री अची वई, फौज अची वई। उनखे उथियारे उथ मथे। जेॾी महिल उथियो उन फौज खे चयाईं त मूं कुझु बि न कयो आहे। उन फौज चयो कुझु बि न खणण ॾींदासीं, कख बि खणण न ॾींदासीं। इज़त सां ॿाहिरि निकिर त बि सही आहे, न त ज़लील करे तोखे हिन माल मां ॿाहिरि करण। जॾहिं ॿाहिरि निकितो त हिनखे ॿिनि सदमनि मारियो। घणा? हाणे पुछां थो तव्हां खां, ॿ सदमा कहिड़ा बाबा? ॿाहिरि निकितो, ॾंदनि में आङुरियूं अची वयूं त हिकिड़ो अल्लाह ताला जे तरफ़ां मूंखे इनाम मिलियल हुयो, वॾी नेमत मिलियल हुए। अनमोल हीरो हथनि मां निकिरी वियो। ॿियो सदमो त असली घर ॾे थो वञा, पर अचण लाइ बि कख बि न खयो आहे। अब समझी विया बा? पूरो समझा? छा समझा? ॿिनि सदमनि मारियो, अनमोल हीरो बि हथनि मां निकिरी वियो ऐं कख बि कोन खयो। अब एतिरी ॻाल्हि न, हाणे ही ॻाल्हि आहे तोखे सॼो नक्शो खिचायो आहे तुंहिंजी ज़िंदगी जो। ही तुंहिंजी पूरी ज़िंदगी में मूं में समायो आहे। मौलाना रूमी तरफ़ हाणे नतीजो छा आहे? मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो इन बादशाह मां मुराद अल्लाह करीम आहे। अनमोल हीरे मां मुराद तुझी क़ीमती जिंदगी आहे। सिज उभरण खां सिज लहण ताईं तुझी ॼमार आहे। वो फौज मां मुराद जेके मौत जा मलाइक आहिनि। जेॾी महिल मौत जो मलाइक मलक इज़राइल ऐं ॿिया मलाइक ईंदा उन वक़्त उहो चवंदो तुंहिंजो ही रूह अनमोल हीरो ॿाहिरि कढंदा। बाबा गेट आउट। साईं मूं कखे ई कोन कयो। मलक इज़राइल था
मलक इज़राइल अल्लाह जा नेक फ़रिश्ता मूं कख बि न कयो आहे, हाणे तोखे कख न खणण ॾींदासीं। हाणे असली घर ॾे हले थो, ही नकली घर आहे, ही आरज़ी घर आहे। पोइ जेॾी महिल तुंहिंजे मौत जे वटि मलाइका अची करे तुंहिंजो रूह कब्ज़ करे ईंदा, तेॾी महिल तोखे धकु लॻंदो त मुंहिंजो अनमोल हीरो, ही क़ीमती ज़िंदगी, हसीन ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे, क़यामत ताईं वापसि न ईंदे। हिन क़ीमती ज़िंदगी खे तूं इन फुज़ूल न विझाए दुनिया जे अंदरि। हिन जो क़द्र कर त रब साईं फरमाए थो, आउं अल्लाह तुंहिंजो क़द्र कंदुसि। हिकिड़ी अनमोल हीरो क़ीमती ज़िंदगी तुंहिंजे हथनि वचां निकिरी वई, ऐं ॿियो तो आख़िरत ॾे हले थो। आख़िरत क़ब्र जे लाइ तो कख बि न कयो आहे। तूं पंहिंजे दिलि खां पुछी ॾिस, मोगा मता हिन दुनिया जे धोखे में आयो आहीं। ही धोखो आहे। पार्टी बाज़ी पार्टी दुनिया जे सियासतनि तुंहिंजा रिश्ता तोड़े छॾिया, तोखे घर जुदा करे छॾिया, अज़ीज़नि खां जुदा करे छॾियो। छोॾो न छोॾे सां गॾु राति जा पहर गुज़री विया, भाङूं ॿधी कलाकनि जा कलाक पियो हुन पार्टी जी ॻाल्हि। 15 साल 20 साल 10 साल 20 25 साल तुंहिंजी ज़िंदगी जवानी जा विया हलिया। आउं तोखे हक़ीक़त थोरो चवां, आउं तुंहिंजो माइट थी हिन अमानत जी कुर्सी ते आहे, जे एतिरो अल्लाह हुन जे रसूल जी फरमान बरदारी करे आ, वक़्तु 15-20 साल ताईं यकीन अल्लाह जो वली बणिजी वञे। पर धोखे के सिंग थींदा आहिनि छा? ईअं थींदो आहे, शैतान खणी तोखे कुलड़ी ते घुमाए कॾहिं काफ़रनि जे दरवाज़े ते, कॾहिं मुनाफ़िक़नि जे दरवाज़े ते। को खड़ को तेल निकितो, हे खुदा जा दोस्त, तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आउं उनखे दाद ॾियां जे रसूलुल्लाह जो काज संभालियो आहे, जंहिं पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो काज संभालियो आहे। जेकॾहिं हिनजी दोस्ती आहे, हिन दोस्ती मोहबत रखी आहे हिन वलीअ सां, त ख़ुदा जे करे रखी आहे, ख़ुदा जे रसूल जे करे रखी आहे। पोइ ख़ुदा जो रसूल तोखे अकेलो कॾहिं बि कोन छॾींदो। इहो काज वॾेरनि जा काज कई, MP जा काज कई, MNA जा काज कई, वॾेरनि जा काज, दुनिया जा काज दुनिया में रहिजी वेंदा। ये खुदा ऐं ख़ुदा जे रसूल मदीने वारे साईं जो काज, सैयदना अब्दुल कादिर जो काज तोसां क़यामत ताईं गॾिजी हलंदो। असीं तो जा गवाह आहियूं। ॿी ॻाल्हि, तक़रीरनि जो अंदाज़, खिलाइण, रोआइण, राग रूप फन